निकाह जा शाहिद कहिड़ा? हज़रत अली साईं जा, हज़रत अबू बकर, हज़रत उमर, हज़रत उस्मान। जिन वञी कुंवार खां पुछो, बीबी फातिमा हज़रत अलीअ जी राणी, हुज़ूर जी प्यारी न्याणी, निकाह जा शाहिद हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान साईं, ये निकाह जा शाहिद। जिन सां तव्हां दुश्मनी कयो पिया, इहे त हुज़ूर जे सां ऐं हज़रत अलीअ खे परणाइण में जिन जो किरदारु, उन्हनि सां मुहबत में ऐं उन्हनि जी रुख़सती में पाण तोड़े माए मर्द ये ख़िदमतुनि में था। ॾाज घणो ॾियणु, ॾाज जी रस्म रवाज हुजणु, न्याणियूं किथां पढ़णियूं? जे तव्हां हिन ॾाज ते लॻा त न्याणियुनि जी शादी किथां थींदी? ग़रीब माण्हू किथां पढ़णाईंदो? हल एॾो वॾो ॾाज, ऐं जहिड़ी सुभाणे फिटी पवे त इहो ॾाज खणण जो केस कोर्ट में, बाबू 4 लखनि जो ॾाज ॾिनो आहे, मौली साहिबु निकाहनामो पंहिंजो असांखे ॾियो, हुन में लिखियलु आहे त हे ॾाज आहे, हेतिरो आहे, वठां। ॾाज हूंदो ई न त बसि हो बि छा कनि, ॾाज फॿाए कढी छॾियो। असां वटि हिकिड़ो हूंदो, उहो ढोर जो डॉक्टर, उहो शादियूं ईअं कंदो, डॉक्टर त हो न, वेटनरी डॉक्टर हो, शादियूं ई कंदो, ॾाज फॿाए, माई महीने खां पोइ माइटनि में वेही तलाकनामो घर पुॼी वियुसि, खोड़ न्याणियुनि जा ॾाज फॿाए कंदो बि वॾियुनि पार्टियुनि में जाम, जितां माल जाम मिले, पर जे ॾाज ई न ॾियोसि तो शादी न कंदो। लालची माण्हू शादी न कंदो। भला परणिजी वञे त पोइ पीउ जी धीउ कान्हे छा? परणजण खां पोइ बि पीउ साॻियो रहंदो, मुड़ुस जो नालो एड थिए थो, वधे थो, पीउ त नालो साॻियो रहंदो। पहिरीं कुझु बि न ॾियोसि, जीअं हुज़ूर जीअं थोरो सामान आहे ओतिरो ॾियोसि, ऐं पोइ जेको आहे सभु कुझु ॾियोसि, केरु तव्हांखे झले थो?